झूलेलाल सभिनी खे तव्हांजो स्वागत आहे हिकु नए व्लॉग में। त अॼु जे व्लॉग जो शीर्षक आहे मोहित जी बैचलर पार्टी। अभी मजा आएगा ना भिड़ो। त हाणे असां बैचलर पार्टी ते वञूं था। मतिलबु इहो आहे कि हिकिड़ो ॿियो बि शादीअ जो व्लॉग ईंदो त तेसि ताईं चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, घंट वॼाए छॾियो। जीअं व्लॉग अचे त तव्हांजे मोबाइलनि जूं घंटियूं वॼनि त असांजो वीडियो तव्हांजे मोबाइल में अची वञे। अधु मंडली हिते वेठी आहे असांजी, अधु मंडली हिते आहे। अचो त रूम टूर कयूं असां, रूम टूर। जी जेको पार्टीअ जी जेकी लोकेशन क्रेडिट मां ॾींदुमि असांजे दोस्त किशोर गोकलानीअ खे। इहो माना थैंक्स मी लेटर न थैंक्स हाणे लेटर वेटर कुझु बि न हाणे। माना किशोर जिते बि घुमण फिरण वञणो आहे सॼो डिसाइड कंदो आहे किशोर। खाइण जी जॻह हुजे भली या त असांजी घुमण जी जॻह हुजे, ऊंदाही थी वई थोरी। हे मुंहिंजी ज़िंदगी थी वई सॼी अंधेरो अंधेरो। टूटा हुआ साज़ हूं मैं खुद से ही नाराज हूं मैं। हाणे असांजो अथव मेन कम पेट पूजा जो। इहो आहे इवनिंग स्नैक्स, पकोड़ा, ब्रेड, चटणी, सिंधी नाश्तो। ए छा आहे हिते चांहि कढी अथई न वेस्ट, वरी हिते हथ में कॉफी खई अथई। ए दूर वाला माना कुझु बि कंदो आहे किशोर। ये कंफ्यूज है मां छा क्या शादी पर एक काम करना अंजलिया मुझे छाप दे। छा अंजलिया मुझे छापी है कॉफी का चाय को बुद्ध मना किया है ना बुद्ध तो मत पिया कर। तू मेरी नकल करता है। यो लगे चाल में माया प्रेम है ना ना स्टेप स्टेफ है मिला फिनिश होएगा। देखो इन्हें ये है ओस की बूंदे। पहले तो ने चेस दिमाग में खेल दिया वो मायने में नहीं चेस का खेल। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। अरे तमे टैटू ठाड़ा नहीं तेरे के पीरो कान त सोने वेस्लेट पे तो शादी जी तो हाणे इनके दिखाड़ दो तो ये चेस तो हिन सा न पी दारू उन सा दारू पी। अरे पागल तुझे माइंड की थोड़ी खबर है भाई तुम मोड़ यार चले माशू ठाया साथ में हरी से वोडका ठाया तो चले की रे ना मार ठाया था पानी केरो वोट के हरी से दिखे लेडीज। औरत बनने का शौक है, औरत बनने का शौक है। पैक पानी पीअण खां पोइ हे हलंदा डांस फ्लोर ते। छाकाणि त हुते अचण वारो आहे रेमो डुसेजा जेकी हिननि जी डांस जी छा चइबो आहे उहा मतिलबु ऑडिशन वठंदो। ॾिसां कहिड़े डांस था कनि इहे। देखा आपने लापरवाही का नतीजा है। ये सब क्या देखना पड़ रहा है। दिल विचों तेरे लिए टाइम देखो इन्हें ये है ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है। मूंखे शहर में बहुत न कजो केर बि, अदरवाइज मां तव्हांखे नोटिस लिखी वञो कि मूंखे हेड़ा कंदा ने हरासमेंट था कनि मूंखे शेयर ॾियण लाइ। इनके वना खां पहिरियों खां शेयर मांगे हलो मैच शुरू मैच आया तू एले में दिमाग रखा हो मां सोचो तो मैं वरी अरे अरे चौथा है बड़ी जाते मां तुम तो अरे हल्ला तू तो नहीं हल्ला हल्ला दिया हल्ला मैच पे ना सुबह खेलना ना यार आज शाम को नहीं आएगा ना शाम को नहीं आएगा ये बस ना हल्ला मैच की ना हेलो रात जे याने वगे विला में मैचूं थी हलन 1 2 3 4 5 6 नवा ही होता एक तेरे जैसे दोस्त हो ना
तो दुश्मनों की जरूरत ही नहीं है। असांजे खटिया 4 रन खपनि लास्ट प्लेयर आहे मनीष हिकु काट लगी टे लागो काट लगी बाकी ब काट लगी नया काट लगी मैच टाई खटिया ट्रॉफी का हम जीत गए इहो केक असांजो दोस्त आहे हिकु विशाल उहो वठी आयो आहे विशाल भाई थैंक यू सो मच खणी केरु आयो आहे हिकिड़ो ई मुंहिंजो दोस्त आहे विशाल मां पुट सभु प्रॉपर्टी पोयां हेॾे त लिखियलु छा पढ़ाए पर साईं यू आर अंडर अरेस्ट ग्रूम टू बी बाय सिंगल लाइफ अरे बार शादी मोहित पंहिंजो इंदौरन में माजुलाया मोहित इंदौरन में माजुलाया पंहिंजो इंदौरन में माजुलाया हाँ ओ राणा वटी रे साजन तैयार था बुद्धे मोहित हिन साल ग्रूम टू बी मथे साल फादर टू बी खुशियन जो आयो गॾिजी बाकुर पायो खुशियन जो आयो गॾिजी थैंक्स टू असांजो दोस्त विशाल अगर वो केक वठी आयो त ई असां कटियो न त हे सभु खाली दाड़ू वठी आहिनि त केक के न वठी अचे मूंखे ख़बर आहे सांप को पाल रहा था। I'm a Barbie girl in the Barbie world, life in plastic. 3 cheers for Mohit single life. Hip hip. It's the bachelor's party of our favorite guy, Mohit Savlani, na? Mohit is a very gentleman person. He is so kind and humble to everyone. मोहित खे शादी में लख वाधायूं मोहित जाम सुठो माण्हू आहे हमेशा सुठो रहे जाम ख़ुशी आहे कि मोहित जी शादी थिए थी पर बैचलर पार्टी वी आर एंजॉयिंग ऑल बट सेम थिंग फीलिंग सैड आल्सो कि ग्रुप में सेकंड शादी हो रही है मूंखे हाणे बसि ईअं चवणो आहे लास्ट में कि पल ॾिसी करे अखियुनि में पाणी अची वियो आहे जाम ऐं मूंखे बाबुल की दुआएं लेके अरे सॉरी वो तो छोकिरीअ में हूंदो आहे हिते बि उहो ई गानो आहे असांजे दोस्तनि मां वञे थो दोस्त हिकिड़ो ऐं वापसि ईंदो अलाए न ईंदे तूं भाई शादी के बाद मिलेगा भाई हमें तो ख़बर आहे न हो ई नथो मिले भाई साहब हुनखे अलाए कीअं वठी आयो मां न मिलियो आहे हिननि सां मां बिज़ी हूंदो आहियां मुंहिंजी मीटिंग्स हूंदी मां मोहित खे शादी में लखे करोड़ वाधायूं ॾिना हमेशा ख़ुशि रहे मां ई असां गोवा वटि पण गोवा पैसे वारो माण्हू आहे जो असां सभिनी गोवा वठी वेंदा हमेशा त जीअं त मोहित सेठ जी शादी आहे त जाम इहो हिन सां मां 3-4 साल पहिरियों मिलियो हुयुमि जाम हंबल माण्हू आहे और वे चवण लाइ मूंखे त पैसा न ॾींदा आहिनि बिल्कुलु बि बस कांग्रेचुलेशन और हमेशा ख़ुशि रहो तव्हां सेम टू जस्ट मोहित सेम टू तोखे बि वाह महीनो पियो थी बाक़ी It's the bachelor's party of our dear friend Mohit Savlani, and we all know that we have heard that he is so humble, kind, that his humbleness is so inspiring for all of us, and we know that after the marriage the lady luck will be with him, and we wish him all the very best for his future life, and may God bless him with all the enormous wealth in his life. हम दोनों ने एक ही किताब पढ़ी थी मगर ये सबक तूने कहाँ से पढ़ लिया मेरे भाई। मां इहो ई चवणु चाहींदो आहियां कि बसि इहा लास्ट मीटिंग आहे न वाता न ये लाइन अंजलि की है बोल मोहित रहे कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का ये। यश हेॾे शकल हूंदा अरे हेॾे कर शकल न जी होदन जुआ न करे वणन जे ठाही करे जुआ बुढ़ा अंकल ऐं हिते वही करे चेस था करे साइड में वोडका हे असां न इन जे रिसोर्ट में न ते रूम बुक ॿ कया आहिनि हिते हिकु रूम आहे इहो ऐं हिते ॾिसो साम्हूं जेको डोर सां जेको खुलियल आहे इहो ॿियो रूम आहे
हुन रूम में सभु ॼणा उते ई वेठा आहिनि ऐं हे रूम ॾिसो ख़ाली बसि सामान रखिया अथऊं उते बसि पाण सभु ॼणा उते ई वेठा आहिनि। तव्हां मां जंहिं जाकिर ख़ान जी उहा स्टैंडअप कॉमेडी ॾिठी हूंदी नी की भाई हिकु इनोवा में अलाए कहिड़ी गाॾी मूंखे गाॾी नालो यादि करे हुन इनोवा में 25 ॼणा अलाए 15 ॼणा ईअं दॿाए करे वेठा आहिनि हिकु ॿी गाॾी सॼी ख़ाली थी हले हे उहो ई सीन थी वियो आहे हुन रूम में सभु ॼणा पिया आहिनि हे रूम सॼो ख़ाली करे वेही रहिया आहिनि। राति जे मस्ती मज़ाक खां पोइ हिननि जी एनर्जी सफ़ा डाउन थी वई आहे हाणे वापसि पंहिंजी एनर्जी चालू कंदा चांहि पीअंदा हाणे सुबुह सुबुह जो टाइम आहे नाश्तो पाणी खाई करे पोइ स्विमिंग पूल में टपा ॾींदासीं। हे असांजो दोस्त आहे भावेश जंहिंखे पाणीअ में न हलणो हुयो असां हुनखे सिर्फ़ु हिते वेहण लाइ घुरायो हुयो पर ग़लतीअ सां हे पाणीअ में सुवाह थी वियो। मेरे को धक्का किसने मारा? तो क्या कीअं थो फील थी? जाम कॉम्प्लिकेटेड आई है चवण। अच्छा कीअं थो फील थिए? जाम मिक्स फीलिंग आहिनि। शादी नज़दीक आहे एकदम ईअं हूअं लॻे थो जाम मिक्स फीलिंग आहिनि भई कंहिं महिल ख़ुशी थी थिए कंहिं महिल जाम स्ट्रेस थो फील थिए की भई जाम करिणो आहे अञा कुझु जाम कम बाक़ी आहिनि अलाए कीअं। हे अथी नी सभु मज़दूर हिते लाइन सां वेठा थी ऐं हिकु ॿ ॼणो घर वियो थी हे अमाल आहिनि सभु। हे अमाल आहिनि न सभु चयो कम जा कान्हनि केरु। कम जा केरु बि वधाइण वारा माण्हू आहिनि। कमु वधाइण वारा माण्हू थी सभु ॾिस सभु कमु ॾिस सभु पंहिंजे पंहिंजे फ़ोन में थी ॾिसो भाउनि जे हिकु फ़ोनुनि में हे ॾिस हिते हुननि मां कुझु उमेद न आहे मूं में। उमेद कंहिंमां बि कान्हे न लॻे पियो मूंखे चयो तो पथर के दोस्त असांजो लेडीज़ वोडका ऐं ॾिसो छा थो वणे लिप बाम थो वणे। I'm a Barbie girl in the Barbie world, life in plastic. गाड़ी थी वई आहे बंदि बाबुल की दुआएं लेती जा। त हलो बाय बाय सभु ॼणा भाई थी वियो व्लॉग जी समाप्ति थी वई आहे हिते असांजे त इहो नंढिड़ो सो ई व्लॉग जेको बि मस्ती मज़ाक असां कयो उहो ई ॾेखारियो। ॾिसो मां कंहिं बि ॿुधाए छॾियांव दारू नथो प्रमोट कयां जंहिंखे पीअणो त पीओ न पीअणो त न पीओ मूंखे न चइजो कुझु बि। हिन खां पोइ असां हफ़्ते खां पोइ मिलंदासीं मोहित जे शादीअ जे व्लॉग लाइ मतिलबु डायरेक्ट व्लॉग अची न वेंदो मतिलबु मोहित जी शादीअ जा फंक्शन शुरू थी वेंदा हिन खां पोइ व्लॉग ठहंदो पोइ एडिट थींदो पोइ ईंदो तेसिताईं हिन व्लॉग खे प्यारु ॾियो हिन व्लॉग खे लाइक कयो शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां गॾु शेयर कयो जंहिंजी बैचलर पार्टी ते तव्हां विया आहियो ऐं मोहित शादी जो व्लॉग ॾिसण जे लाइ हिन चैनल जो बेल आइकन आहे न उहो दॿाए छॾियो ईअं घंटा 2-3 घंटा दॿाए छॾियो जीअं जॾहिं अचे वीडियो त सिधो तव्हांजे फ़ोन ते घंटी वॼी वञेव। हलो तेसिताईं टाटा बाय बाय जय झूलेलाल।